जेको अॼु को प्रोग्राम आहे उहो मुज़ाकरे ते मुश्तमिल आहे ऐं हिन मुज़ाकरे में असां हिन प्रोग्राम जो फॉर्मेट मुज़ाकरो इनजे करे रखियोसीं त असां साईं अब्दुल मालिक बुरड़ी साहिब हिननि खे वधि खां वधि ॿुधी सघूं। ख़ासि तौर ते हिन मौज़ू जे हवाले सां वज़ाहत कंदो रहां त सिंधी ॿोलीअ जी जदीद अदावत आईंदो। इन जदीद अदावत मां मुराद इहा आहे त इहा जेका जदीद अदावत जी शुरूआत कई उहा शुरूआत करण वारो साईं अब्दुल मालिक बुरड़ी साहिबु हुयो। हिन जे करे असां इब्तिदाई तौर ते जीअं अयाज़ चयो त पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ तोखे अहिड़ो साह ॾींदी ॿी ॿोली किथे, त यकीनन इहा जेका सिंधी ॿोली आहे इन ॿोलीअ जी जेका साईं जे दिलि में मोहबत आहे उन मोहबत ई साईं खां यकीनन इहो कमु करायो हूंदो। पर असां इहो साईं खां ॿुधणु चाहींदासीं ऐं साईं अब्दुल मालिक बुरड़ी साहिब खां असां पहिरियों सुवालु इहो ई कंदासीं त साईं अव्हां हीउ जेको सिंधी कंप्यूटिंग जे हवाले सां हेॾो वॾो कारनामो सर अंजाम ॾिनो ऐं सिंधी सॉफ्टवेयर ठाहे असांखे ॾिनो जेके हिन वक़्तु असां इस्तेमालु कयूं था, त उहा कहिड़ी घड़ी हुई साईं त जंहिं घड़ी में तव्हांखे इहो ख़्यालु आयो त हीउ सिंधी कंप्यूटिंग जे हवाले सां इहो कमु सर अंजाम ॾिजे? शुरुआत जो 1987 में बाबा साईं पंहिंजी ऑटोबायोग्राफी में जेको चैप्टर मुंहिंजे मुताबिक़ लिखियो अथई हुन में ॾिनो उहो मुंहिंजी वेबसाइट ते कीअं मां हिन पासे आयुसि ऐं कीअं 1987 जी ॻाल्हि आहे त मूंखे ख़बर पई त मैकिंटॉश कंप्यूटर से उर्दू जी टाइप सेटिंग ऐं उर्दू लाइ इस्तेमालु कयो। मूंखे ॾाढो शौक़ु थियो त उर्दू लाइ इस्तेमालु कयो ऐं हुन में उर्दू नस्ल उहो सिंधी सां जे स्क्रिप्ट सां मिलंदड़ आहे, तंहिं करे इन में को मसइलो न हुजे या सिंधी लाइ बि इस्तेमालु थी सघे थी शइ। सो मां ख़ासि सिंधी उन्हनि माण्हुनि वटि वियुसि जिन या उर्दू लाइ मैकिंटॉश सोल्यूशन उन्हनि खे अर्ज़ु कयो त तव्हां महिरबानी करे इहा सिंधी लाइ बि तरतीब ॾियो। उन सां मूंखे ॿुधायो ॾेखारियईं त कीअं इहो कमु कनि था, छाकाणि त इहे ट्रेड सीक्रेट हो हुनजो। पर मूंखे जी ठीकु आहे तव्हां असांखे सिंधी अल्फाबेट ॾियो। त मुंहिंजा पुट जेके आहिनि उहे कंप्यूटर इंजीनियर आहिनि जिन इहो सॉफ्टवेयर ठाही आहे, उन्हनि खे चवंदुसि त उहे सिंधी लाइ सॉफ्टवेयर ठाहे। ईअं मूं उन्हनि खे सिंधी जी उहा पूरी अल्फाबेट मार्क्स वग़ैरह सॼा लिखी ऐं उन्हनि खे हवाले कया। उन्हनि जो महीनो खनि ऐं टाइम पियो इनिशियली त महीने खां पोइ वियुसि त उन्हनि चयो त असां मुंहिंजे पुटनि काफ़ी कोशिशि कई आहे, पर छाकाणि त उन्हनि हिकिड़ी अरेबिक ऐं पर्शियन सॉफ्टवेयर खे मॉडिफाई कयो आहे त जीअं उहा उर्दू लाइ इस्तेमालु थी सघे ऐं उर्दू जा जेके एक्स्ट्रा अखर या हर्फ़ आहिनि उहे उन में आणण लाइ ॾुखियाई कान थी, छाकाणि उहे थोरा आहिनि। पर सिंधी जा जेके 52 अखर आहिनि या हर्फ़ आहिनि उन्हनि खे हिन में असां आणणु असांजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे। इहे असां एडजस्ट करे कोन था सघूं, तंहिं करे इहो कमु नामुमकिन आहे, कोन थो थी सघे। इतफ़ाक़ ईअं थियो जो उहा मूं वटि मैकिंटॉश कंप्यूटर मौजूदु हो, उन प्रोजेक्ट जो इरादो हो, उन में का रंडक पइजी वई। अलाह साईं जे तरफ़ां इहो रंडक पइजी वई, उहो मुंहिंजे घर ते पियो ऐं ईअं मूं हुन ते हीउ जेकॾहिं कमु नथा करे सघनि त मां कोशिशि करे ॾिसां। इहा 1987 जे अक्टूबर नवंबर जी ॻाल्हि आहे, इहे ई ॾींहं हुआ तक़रीबन। इहो 87 जी ॻाल्हि आहे, 1987 जी ॻाल्हि आहे। ऐं अलाह ताला चवंदा आहिनि त इरादो कयो जेकॾहिं तव्हां कंहिं शइ में हथु विझो था जो पाणी जा असबाब पैदा थियनि था। ऐं इहे महीने ॾेढ जे अंदरि मूंखां हिकिड़ो इनिशियल हुनजो सोल्यूशन निकिरी आयो। ऐं जॾहिं मूं हुनजो पहिरियों सिंधी जो प्रिंट करे उन्हनि माण्हुनि खे बि ॾेखारियो जिन खे
सूरत जी तरफ़ां या मुंहिंजे लाइ आसानी थी छा थी या आइडिया आई ज़हन में मूं हिनखे हैंडल कयो। इहे 1987 में पहिरियों ग्रुप जो ब्रेक थ्रू थियो जो सिंधी जो इस्तेमालु कंप्यूटर ते मुमकिन ऐं आम इस्तेमाल लाइ प्रिंटिंग लाइ राइटिंग लाइ, पर उन महिल जेका सोल्यूशन हल जेको आयो उन में मसइलो इहो हो त जेको कमु कलाक में थियणु घुरिजे उन लाइ 2 या 2.5 कलाक लॻा। मूं इहो इनखे बि हल करिणो आहे कहिड़े न कहिड़े तरीक़े सां ऐं उन ते मूं अञा वधीक कमु कयो ऐं 1988 जी शुरूआत में तक़रीबन मार्च ॾांहुं मां सम्झां थो जेको कंप्लीट सर्विसूं ठही वियूं सीमलेस आसानी सां हिनखे इस्तेमालु करे सघे, जीअं अंग्रेज़ी या ॿियनि ॿोलियुनि में टाइप करे सघे थी ईअं मैकिंटॉश कंप्यूटर ते सिधी टाइप करे सघे ऐं ईअं पहिरियों फंक्शनल सोल्यूशन आयो जंहिंजे ज़रिए किताब अख़बारूं रिसाला या ॿी का जेका करस्पॉन्डेंस ऑफिस में थिए थी उहा का बि सिंधी में लिखी सघे ऐं प्रिंट करे सघे। 1988 में जुलाई में जो मैकिंटॉश कंप्यूटर वारनि उन्हनि हिनजी लॉन्चिंग कराई ऐं इंट्रोड्यूस करायो। अलाह ताला अहिड़ा ज़राए पैदा कया, अहिड़ो ज़हन में ख़्यालु में कीअं हिनखे हल कजे ऐं उहो हिकिड़ो सोल्यूशन मार्केट में आयो। जंहिंखां पोइ जीअं साइंस अवामी आवाज़ अहिड़ी अख़बार हुई जेका मुकमिल तौर ते कंप्यूटर जे ज़रिए मां जो प्रोफाइल पढ़ियो आहे उनमें तव्हांजो जनम थियो आहे ॻोठ गुलाम नबी बुरगड़ी यानी शहदादपुर में। अब्दुल गफूर बुरगड़ी साहब जहिड़ी हेॾी सारी वॾी शख़्सियत जे घर में तव्हांजो जनम थियो ऐं वॾा वॾा तव्हांजा फर्ज़ंद हुयव, तव्हां छा नंढिला खां वठी तव्हांजे ज़हन छो त मां तव्हांजो जेको सॼो तालीमी सफ़र पे ॾिठो तव्हांजी प्राइमरी शाबूद स्कूल मां उनखां पोइ गवर्नमेंट हाई स्कूल मां लाड़काणे मां तव्हां पढ़िया या तव्हांजे चाचा साईं तव्हांजी परवरिश कई त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते बि तव्हांजी स्टडी रही। उनखां पोइ तव्हां CSS कयो था, उनखां पोइ तव्हां इनकम टैक्स में एडिशनल कमिश्नर तौर पे कमु कयो था, उनखां पोइ तव्हां जनरल हिस्ट्री में मास्टर्स बि कयो था, यूनिवर्सिटी ऑफ एरिज़ोना मां तव्हां वरी MBA था करणु वञो। हाणे जॾहिं सॼो तव्हांजो इहो तालीमी असां सफ़र ॾिसूं था उनमें असांखे किथे बि कोई मां ॾाढी कोशिशि कई त साईं जो कोई मूंखे अहिड़ो हवालो मिले जेको कंप्यूटर में साईं का डिप्लोमा बि कई हुजे, पर तव्हांजो का कंप्यूटर में त मूंखे का डिग्री बि नज़र कोन आई आहे ऐं एॾो वॾो कारनामो तव्हां कंप्यूटर जी दुनिया में सरंजाम न इहो कीअं पसंदि थियो? तव्हांजी ॻाल्हि सही आहे, कंप्यूटर में का डिग्री फॉर्मल डिग्री का कान्हे। अलबत्ता जॾहिं मूं अमेरिका में यूनिवर्सिटी ऑफ एरिज़ोना में MBA कई पिए उते कंप्यूटर जा बुनियादी कोर्स हूंदा हुआ जंहिंमें कंप्यूटर जो शब्द कीअं इस्तेमालु कजे ऐं उन जे मुतालिक़ बुनियादी ॼाण मूंखे उतां MBA जे दौरान हासिल थी। उनखां अलावा मुंहिंजी का यानी डिग्री कंप्यूटिंग में का कान थी आहे, पर हमेशह मुंहिंजो इहो अप्रोच रहियो आहे त को बि जेकॾहिं को मसइलो आहे को बि प्रॉब्लम आहे पज़ल आहे उन्हनि खे कीअं हल कजे, उनजो सोल्यूशन कीअं कजे ऐं उन खे हल करण लाइ जीअं अंग्रेज़ी में हिकिड़ो मुहावरो टू थिंक आउट ऑफ बॉक्स, माना माण्हू इहे जेके रवायती ऐं तौर तरीक़ा उन्हनि मां थोरो हटी ऐं निकिरी ऐं सोचे त कीअं हिन मसइले खे हल कजे। ऐं इहा ई ॻाल्हि जेका आहे मुंहिंजे लाइ तमामु घणी मुआवन ऐं मददगार थी जॾहिं इहो सिंधी जो सोल्यूशन पियो ॻोल्हियो। हिते मां थोरो अर्ज़ु कयां त उन वक़्तु बि के दोस्त हुआ जेके सिंधी ते कमु करे रहिया हुआ सिंधी जो सॉफ्टवेयर ठाहिण जी कोशिशि कयूं पिया ऐं मूं ॾिठो त 1987 में बि उन्हनि कोशिशि कई पिए ऐं उहा कोशिशि 10-15 सालनि खां पोइ बि उन्हनि कई पिए त अञा ताईं उन कोशिशि में कामयाबु थिए। सबबु इहो हो जो उहे हिकिड़े रवायती तरीक़े ते पिए हलिया जॾहिं की मुंहिंजी सोच इहा हुई त हिकिड़ो हल कढणो आहे, प्रैक्टिकल फंक्शनल सोल्यूशन कढणो आहे हिन मसइले उनखे कीअं कढिजे। ऐं इहा ॻाल्हि मूंखे छाकाणि त मुंहिंजो हिन में इंट्रस्ट रहियो आहे हिननि ॻाल्हियुनि में त कीअं हिननि मसइलनि खे हल कजे, कीअं हिननि जॾहिं तव्हां हिनखे चैलेंज करे खयो
ईअं ई सम्झो। जॾहिं तव्हां अमेरिका में वञो था त तव्हांखे पहिरीं यानी जेका कंप्यूटर सां शिनाख्त थिए थी या कंप्यूटर तव्हां पहिरियों यूज़ कयो था उहो अमेरिका में वञी तव्हां कयो? जी हा, उहो 1983 में जॾहिं मां वियुसि MBA करणु, तॾहिं पहिरियों भेरो मूं कंप्यूटर जो इस्तेमालु कयो। अच्छा अच्छा, त उन खां पोइ हाणे हीउ तव्हां जेको तव्हां ॿुधायो था त हेॾो वॾो कमु जेको हुननि सालनि खां पोइ कयो, तव्हां हुनखे कोई कमो बेश 6 महीननि में कंप्लीट करे ऐं हुनजे हवाले कयो। हाणे इहो बाज़ाब्ता तौर ते यानी मार्केट में जेको आम तौर ते इस्तेमालु थियणु शुरू थियो, तव्हां ॿुधायो ओमी आवाज़ अख़बार, हाणे इहो सिंधी सॉफ्टवेयर ते तव्हांखे ज़हन में आहे त कहिड़ी लिखणी पहिरीं कंपोज़ थी? छो त उहा बि ज़ाहिर तारीख़ जो हिसो हूंदी। पहिरीं कहिड़ी लिखणी कंपोज़ थी तव्हांजे? पहिरीं उहा त मां छाकाणि त इहा जॾहिं पहिरियों ब्रेक थ्रू थियो 1987 में, त उन महिल मां हिलाल पाकिस्तान अख़बार जेका निकिरंदी हुई उन्हनि सां हिकदमि राब्तो कयो। तॾहिं सिराज मेमून साहब, उन सां बि मुंहिंजी दुआ सलाम बि हुई, छाकाणि त तालुक़ बि इनकम टैक्स डिपार्टमेंट सां रहियो हो ऐं उन सां बि मूं राब्तो कयो। ॿियो अली अहमद ग्रोही साहब, उन सां बि राब्तो कयो ऐं उन महिल पहिरियों जेको मज़मून जेको छपियो उहो असांजे दोस्त इनाम शेख जो कख पन जे नाले सां हिकिड़ो कॉलम लिखंदो। माना असां ईअं चई सघूं था त सिंधी कंप्यूटिंग में तव्हां जेको सॉफ्टवेयर जंहिंजो बुनियादु विधो उन में पहिरियों जॾहिं को लेख कंपोज़ थियो त इनाम शेख साहब जो जेको पब्लिश थियो, इहा बि तारीख़ी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो इनाम शेख साहब जो तारीख़ में इन हवाले सां नालो ज़रूरी ईंदो त पहिरियों जेको आर्टिकल छपियो उहो। अच्छा सर, हाणे उन में तव्हांजी जेका मां सम्झां थो जेका तव्हांजी purgri.com वेबसाइट आहे, इहा असां ईअं चई सघूं था त सिंधीअ जी पहिरीं वेबसाइट इहा आहे? यकीनन इहा सिंधी जी purgri.com आहे, इहा 2001 में जी। इहा पहिरीं वेबसाइट हुई जेका टेक्स्ट बेस्ड वेबसाइट, यानी अॻु में इमेज सिंधी किताब या कंहिं शइ जा तस्वीरूं हुयूं, पर टेक्स्ट बेस्ड का वेबसाइट कान्हे, छाकाणि त टेक्स्ट बेस्ड कंप्यूटिंग जो वजूद ई न कान्हे। सही। त उन में तव्हां जेको ख़ासि तौर तव्हां जेके फॉन्ट्स छो त असां जॾहिं आमतौर ते कंप्यूटर इस्तेमालु कंदा आहियूं त उन में पहिरियों दफ़ो जॾहिं असां कंप्यूटर इस्तेमालु करणु शुरू कयोसीं त असांखे फॉन्ट ईंदो हो MB लतीफ़ी, MB सतार, पोइ असांखे ज़हन में ईंदो त MB छा आहे। पोइ अॻिते हली ख़बर पई त असल में MB माजिद बुगड़ी साहब आहे जंहिंजे नाले सां उहो सॉफ्टवेयर हुया ऐं साईं उहे सॉफ्टवेयर साईं सां मां सम्झां थो फ्री ऑफ कास्ट हुन ते रखी छॾिया त जेको बि डाउनलोड करे उनखे इस्तेमालु करे। इहो जॾहिं सिंधी जो ब्रीफली मां वरी ॿुधायां, 1987-88 में उहो ब्रेक थ्रू थियो जंहिंजे ज़रिए प्रिंटिंग सॼी सिंधी में मुमकिन थी ऐं 2000 में पहिरियों भेरो मयारी सिंधी स्टैंडर्ड सिंधी इंट्रोड्यूस थी त जीअं इंटरनेट ते ऐं वर्ल्ड वाइड वेब ते सिंधी जो इस्तेमालु थी सघे ऐं इन सां उहो बुनियादु पियो जंहिंजे आधार ते अॻिते हली सिंधी कंहिं बि कंप्यूटिंग प्लेटफॉर्म में उनजो इस्तेमालु मुमकिन पियो। यानी PC हुजे, विंडोज़, मैकिंटॉश या ये एंड्रॉइड फ़ोनियूं उहे त हुई बि कोन, पर एंड्रॉइड फ़ोनूं छाकाणि उन्हनि खे कंहिं बि ॿोली जे इस्तेमालु करण लाइ उनजो बेसिक स्ट्रक्चर या बेसिक जेको बुनियादु आहे उहो घुरिजे ऐं उहो 2000 में जॾहिं मूं कमु कयो विंडोज़ में हाणे ऐं उनखे इंट्रोड्यूस करायो। सर, यूनिकोड जो तव्हां इस्तेमालु कयो टर्म ख़ासि तौर ते हिते काफ़ी सारा दोस्त वेठा आहिनि जिन जे लाइ मां आसानी जे लाइ इहो सवाल सिर्फ़ु पुछां थो। यूनिकोड खे थोरो तव्हां डिफाइन कयो त यूनिकोड छा आहे? असां ॿुधंदा रहूं था त यूनिकोड ते सिंधी लैंग्वेज अचणु खपे, अची चुकी आहे, उनजी छा इंपॉर्टेंस आहे? चाहे त कंप्यूटर तव्हांखे ख़बर आहे त उहो हिकिड़ी इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, उहो सभु हिकु ॿ शयूं सम्झंदो आहे, यानी करंट आहे या करंट कोन्हे, उनखे अलामत ॾिनी वेंदी आहे 0 ऐं 1 जी ऐं 0 ऐं 1 जे ज़रिए ॿिया अंग अखर हर सभु उन जे ज़रिए ठाहिया वेंदा आहिनि। कंप्यूटर ॿी का शइ नथो सम्झे, उहो सिर्फ़ु 0 ऐं 1 सम्झे थो ऐं 0 ऐं 1 जी कॉम्बिनेशन सम्झे थो। कोई जॾहिं इहे कंप्यूटर आहे 8 बिट कंप्यूटर चवंदा हुआ, कोई 16 बिट कंप्यूटर आहे, माना 16 जायूं आहिनि जंहिंमें 0 ऐं 1 खे इस्तेमालु करे उन मां मुख़्तलिफ़ अंग अखर ठाहिया। माना जहिड़ो कोई हिकिड़ो चार्ट आहे, चार्ट
हाणे इन में कंहिं बि ॿोली खे कंप्यूटर में सपोर्ट ॾियण लाइ ज़रूरी आहे त उन जे लाइ हिकिड़ो पेज कोड हुजे, यानी उन में इएं सम्झो त खाना ठहियल आहिनि, उन्हनि खाननि में डिफाइन कयल हुजे त हीउ जेको नंबर आहे, छाकाणि हू कंप्यूटर नंबर थो ॼाणे, उहो हर्फ़ ऐं अखर जी उनखे का ख़बर कान्हे। पोइ कंप्यूटर खे ॿुधायो थो वञे बाबा हीउ जेको नंबर 3 आहे इहो C आहे या A आहे या B आहे, अहिड़ी तरह उनखे अखर इहे ॿुधायो वञे। तंहिं करे हर ॿोली जो हिकिड़ो कोड पेज ठाहियो वेंदो। शुरू में कंप्यूटर जी हिकिड़ी 8-बिट कंप्यूटर जॾहिं हुआ तॾहिं उनजी हिकिड़ी लिमिटेशन हुई त 256 खां वधीक अखर हिकु दफ़े में डिफाइन न पिया करे सघिया विया। तंहिं करे हर ॿोली जा मुख़्तलिफ़ कोड पेज ठाहिया, मुख़्तलिफ़ ॿोली जा कोड पेज ठाहिया विया। अंग्रेज़ी जो, सिंधी जो त कोन्हो, उर्दू, अरबी, जेके बि ॿोलियूं आहिनि, कोड पेज अचण खां पोइ कंप्यूटर ते ॿोली जो इस्तेमालु मुमकिन थियो पिए। हाणे छाकाणि त सिंधी ॿोली खे का सरकारी सरपरस्ती कान हुई, तंहिं करे उनजो कोड पेज कंहिं ठाहियो कोन, न इन तरफ़ कंहिं तवजो ॾिनो। असां जॾहिं पहिरियों ब्रेक थ्रू बि कयो त उहो इहो ई कयोसीं त जेको अरेबिक पर्शियन कोड पेज हो या पेज, उनखे असां इस्तेमालु करे उन में सिंधी खे इस्तेमालु कयोसीं। पोइ जॾहिं कंप्यूटर टेक्नोलॉजी तरक़ी कई, 8-बिट मां 16-बिट कंप्यूटर ठहिया, यानी 16 खाना ठहिया जंहिंमें 0 ऐं 1 लिखिजे, पोइ 256 वारी लिमिट जेका आहे उहा हज़ारनि में हली। पोइ इन्हनि कंप्यूटर अदारनि कंसोर्शियम ठाहियो त छो न हिकिड़ो यूनिवर्सल कोड पेज ठाहिजे जंहिंमें दुनिया जे सभिनी ॿोलियुनि जा जेके बि हर्फ़ आहिनि उन में शामिलु कजे। त यूनिकोड आहे उन यूनिवर्सल कोड पेज जो नालो, जंहिंमें दुनिया जे सभिनी ॿोलियुनि जे हर्फ़नि जे लाइ उन्हनि जा खाना रखिया विया, उन्हनि जे लाइ कोड नंबर अलाट कयो वियो। हाणे इन स्टैंडर्ड यूनिकोड में सिंधी किथे बि चला? सिंधी शामिल आहे? सिंधी ॿियूं ॿोलियूं आहिनि, ईअं सिंधी लाइ बि उन्हनि, छाकाणि त सिंधी इंटर लैंग्वेज हुई ऐं उहा मञियल लैंग्वेज दुनिया जी लैंग्वेजिस मां हुई, त ईअं सिंधी ऐं ॿियनि ॿोलियुनि लाइ बि उन्हनि सभु जेके हर्फ़ आहिनि उहो अरेबिक स्क्रिप्ट जेको आहे, उन अरेबिक स्क्रिप्ट में जेके बि ॿोलियूं आहिनि उन्हनि सभिनी जा उन ॾेई छॾिया ऐं सिंधी ॿोली जा बि अची विया। पर उहो अचणु काफ़ी न हो, छाकाणि त उनखे जेसि ताईं कंप्यूटर में सपोर्ट कान्हे, ऑपरेटिंग सिस्टम जेको चवंदा आहिनि उन में सपोर्ट कान्हे, त उहा हुजणु या न हुजणु माना नथो रखे। माना उन्हनि हिकिड़ा कोड प्रोवाइड करे छॾियो आहे, हाणे आहे अॻे असां माण्हुनि जो ॿोली वारनि जो कमु त उन कोड जे आधार ते उनखे अॻिते वधाइनि ऐं ॿोली खे सपोर्ट ॾियनि। ऐं मूं जेको 2000 में मूंखां कमु थियो, इहो ई मूं कयो त माइक्रोसॉफ्ट वारनि सां राब्तो करे उन्हनि खे चयो त सिंधी ॿोली खे सपोर्ट ॾियो। उन्हनि चयो तव्हां हिन कोड पेज जे आधार ते फॉन्ट त ठाहियो आहे, पर इनखे छाकाणि त असां वटि सपोर्ट कान्हे सिंधी ॿोली खे, तंहिं करे इहो फॉन्ट हली कोन सघंदो हिन में। विंडोज़ में उनजी एक्सेस न हुई? जी हा, विंडोज़ में उन में कान हुई। पोइ जॾहिं मूं उन्हनि ते ज़ोर भरियो ऐं उन्हनि ॾिठो त हिनखे एॾो मुसलसिल उन्हनि सां राब्तो कयो, मां छाकाणि त सिएटल जो उन्हनि जो हेडक्वार्टर बि सिएटल में हो, उन्हनि सां लिख पढ़ करे ऐं आख़िर उन्हनि मञियो त ठीकु आहे असां हिनखे विंडोज़ में सपोर्ट। ऐं इहे जितां हिन जे मुयारी इस्तेमाल जो रस्तो निकितो ऐं इंटरनेट ते, वर्ल्ड वाइड वेब ते, ईमेल्स में, हर हंधि, यानी जिते बि तव्हां सिंधी लिखंदो दुनिया जे ॿिए हिसे में बि माण्हू उहो सिंधी सम्झी सघंदो, पढ़ी सघंदो, छाकाणि त उनजो ट्रांसलेशन लाइ जेको कोड पेज आहे उहो स्टैंडर्ड कोड पेज यानी यूनिकोड इस्तेमालु थिए। यानी असां ईअं चई सघूं था त जॾहिं असां सभु घर सुतल हुआसीं, असांखे इन ॻाल्हि जो अहसासु कोन हुयो त असां अमेरिका में वेही ऐं सिंधी ॿोली जो केस विढ़े पियो ऐं माइक्रोसॉफ्ट वारनि खां विंडोज़ में उनजी सपोर्ट साईं आहे कराई, जेको असां हिन वक़्तु यूज़ कयूं था। तमामु वॾो तमामु जेको हाणे असां अमर फयाज़ साहब ॾे ईंदासीं। अमर फयाज़ साहब जे मां साॻियो ॻाल्हि कयमि त हिते असां वटि जेके वेठल दोस्त आहिनि उन्हनि सभिनी जे लाइ नओं नालो कोन्हे को जो मां अमर फयाज़ साहब जो सिरे खां तारुफ़ करायां, पर अमर फयाज़ साहब जे लाइ मां सम्झां थो उनजे तारुफ़ लाइ हिकु ॻाल्हि इहा ई तमामु वॾी अहम आहे त उहो असांजे साईं अब्दुल वाजिद गोगड़ी साहब जो तसलसल आहे।